से असां पहुता आहियूं बलोचिस्तान में। ही बूलान वेयर इरिगेशन स्कीम आहे। ही अध्यारा छा था ॿुधायो साईं कहिड़ो इलाइक़ो? ढाढर जो इलाइक़ो। ढाढर जो इलाइक़ो आहे। ऐं अक्सर काछे वारा चवनि पिया था नए आई आहे वाकई ॾाढी जेको आहे सो नए जो वठि आहे पाणी जो। पाणी तमामु बुरी हालत में आहे। हिते असां जिते आहियूं ढाढर वटि हिते बि थोरी तव्हांखे पाणी जी सूरत हाल ॾेखारींदा हलूं। जो खजी लुड़ियो पई थी वञे साम्हूं, पाड़ूं वण कढियो पई थी वञे नए। ऐं हीअ जेको आहे सो नए हले थी पई इन डायरेक्शन में। त हिन नए जो असुलु जेको थ्रो आहे उहो तव्हां हेॾां ॾिसो त छा ज़ुल्म आहे। हे पाणी जो वाकिरो आहे ऐं पाणी जो आवाज़ तव्हां ॿुधंदा हूंदव। हे केॾे प्रेशर में केतिरा क्यूसिक पाणी आहे। साम्हूं जेको आहे सो कीअं पटे पियो थो सफ़ा अची हेठि टकराइजे पियो थो, लठियूं भञे पियो थो। वण हिन जे अॻियां का शइ बीहण जी कोन्हे। जिथे लठ अचे थी, जिथे रंग अचे थो, जिथे का अहिड़ी मथां जो इलाइक़ो आहे उन सां टकराए थो त पाणी बाक़ाइदा उथी थो वञे। साम्हूं हुनजी लेवल लॻल आहे, लेवल ॾेखारी आहे। हाणे हिते तव्हां फ्लड जी कंडीशन ॾिसो त छा आहे, छा पाणी जी स्पीड आहे, छा रफ़्तार आहे। पहाड़ बलोचिस्तान जा माशाल्लाह साम्हूं खां अचे थो। हिते फेरो आहे पाणी, फेरो लॻाए ऐं हिते हाणे साम्हूं हुनजी लेवल लॻल आहे। ही लेवल 18 फुटनि ताईं गेज लॻल आहे। 12, 13, 14 फुटनि ताईं एतिरी रेंज आहे, पर 16 फुटनि ताईं हिट करे पियो थो। 16 खां पोइ 18, 14 ताईं पाणी हिट पियो थो करे। हिते मथां वारे इलाइक़े में शोर ॾिसो, पाणी जो वाकिरो ॾिसो। असांखे कोयटा वठी आया हो त कोयटा त असां पहुता न आहियूं। रस्ते में ही हालत आहे। ऐं ॿियो हाल वाल जेको पाणी जी सिचुएशन आहे तव्हांखे छा थो लॻे? राति में लहंदी न लहंदी, छा कंदी? हा हा न साईं 16 फुट आहे। 12 फुट हेठियों लेवल आहे। जेको टकराव आहे न 16 ताईं टकराव अथसि। अच्छा हिन खे 12 ते काउंट कबो। सही। अच्छा साम्हूं माना नए अचे इन ई तरफ़ खां थी हिते फेरो आहे। जबल जे सां रोके वियो आहे कुदरती तौर ते। अच्छा हाणे रोकंदा फ्लड करे सही। एरिगेशन जो इलाइक़ो आहे लिखियो पियो अथव 150 क्यूसिक क्रॉसिंग डिस्चार्ज आहिनि। अच्छा ही साम्हूं जेको असां ॾिसूं पिया था हा इहा सिचुएशन इहा लैंडस्लाइड आहे त साम्हूं इहो वरी मिटी बाक़ाइदा माना उछले थी मथे। हिते का भित वग़ैरह ॾिनल आहे जंहिंखे भञे थी न किरे थो उन सां ठहे थो। जेको उनखे असां चवंदा आहियूं की हितां ॾिसो कुंड में ॾिसो ॾिसी चांडियो फ़कीर असांखे जेको आहे सो ओवरऑल ब्रीफिंग पे ॾिनई। कोयटा जा पहाड़ आहिनि। ही ढाढर अलाए छा इलाइक़े जो ॾाढो नालो आहे। हितां माउंटेन वग़ैरह पहाड़ तमामु ख़ूबसूरत आहिनि ऐं मौसम बि तमामु सुठो आहे। पर अलाह माफ़ी ॾे हिकिड़ी कुदरती आफ़त बि आहे, गॾोगॾु पाणी जी ज़रूरत बि आहिनि। ॾिठो वञे त किथे नेमत किथे ज़हमत ख़बर नथी पवे त छा आहे। ज़हमत न आहे, कुदरत जी तरफ़ां रहमत आहे, ज़हमत न आहे। अच्छा अलाह जी तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो आहे, नेमत आहे। अच्छा जेको चवंदा आहिनि ॿुड़ी जा बीणा थींदा आहिनि उहो ई आहे। हे उहो ई आहे। छो जो हिन में मिनरल्स, हिन में जेकी मिटी जो असां ॾिसूं था छोलियूं ऐं उथण त ज़मीन खे अञा ज़रखेज़ बि कंदो आहे ऐं ज़ेर ज़मीन पाणी में वाध बि थींदी हिन सां। मिटी आहे ऐं मिटी बि ख़ुश्क बाक़ाइदे मथे उॾे थी। माना हिते कुझु
ठहियल आहे जंहिंखे हू भञे पियो थो कंटिन्यूअस ऐं हुन मिटी खे उथारे पियो थो मथे ये पानी में जैसे पानी में तो कुदरती सही 16 फुट पानी अरे इहो माना उछल 16 ते अथसि पर एक्चुअल चांडियो फ़कीर चए थो 12 फुट आहे इहा न छो जो 12 फुट ते एग्ज़ैक्ट पाणी बीठो आहे 12 खां मथे 16 ताईं धक थो वणे चक्कर है जो धक जे करे हा धक थो वणे बहरहाल ही नज़ारा असां कॾहिं ॾिठा कोन आहे अॼु पहिरियों दफ़ो असां जेको आहे सो ॾिठा आहिनि ऐं माशाल्लाह जी बि शयूं आहिनि जी बि रंग आहिनि कुदरत वारे जा अल्लाह असां सभिनीनि ते रहम कंदो ऐं असां लाइ हिनखे रहमत करे हलाई महिरबानी